मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ाम आख़र अफ़ला यंज़ुरून इलल इब्लि कैफ़ ख़ुलिक़त व इलस समाइ कैफ़ रुफ़िअत व इलल जिबालि कैफ़ नुसिबत व इलल अर्ज़ि कैफ़ सुतिहत फ़ज़क्किर इन्नमा अन्त मुज़क्किर लस्त अलैहिम बिमुसैतिर इल्ला मन तवल्ला व कफ़र फ़युअज़्ज़िबुहुल्लाहुल अज़ाबल अकबर इन्न इलैना इयाबहुम सुम्मा इन्न अलैना हिसाबहुम। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुन फ़िद्दुनिया कअन्नका गरीबुन औ आबिरुस सबील। वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। पुट बाहर हलो हलो हिन खे ॿाहिरि कढो था, ॿाहिरि कढी वञेसि, ॿाहिरि कढी वञेसि, ॿिन्हिनि खे ॿाहिरि कढी वञे। हलो ॿाहिरि हलो। मैं मोहतरम मुस्लिम दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जे अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। उहो अल्लाह जी पूरी काइनात मथां ग़ालिब आहे, उहो अल्लाह जी पूरी शहनशाही जो मालिक आहे। उन अल्लाह जे हथ में तमामु वॾा ख़ज़ाना आहिनि। उन अल्लाह जी मुख़्तसिर वक़्त लाइ तव्हां असांखे वजूद ॾेई करे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे। दुनिया में मोकिलण जो मक़सदु लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला, ताकि असां ॾिसूं था मां इंसाननि मां केरु बहितरीनु अमल करे अचे थो। ऐं अहिड़ी तरह अल्लाह ताला जी ज़ात हर हिकु जॻह ते बंदे सां गॾु आहे। क़ुरान हकीम में अल्लाह ताला फ़रमायो वहुव माकुम ऐनमा कुंतुम, जंहिं बि जॻह ते तव्हां बंदा आहियो मां अल्लाह बि उन ई जॻह ते मौजूदु आहियां। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, तव्हांजी साहनि जे रगनि खां ज़्यादा मां तव्हांजे क़रीब आहियां। तव्हां जंहिं जॻह ते उथो था, वेहो था, कंहिं पहाड़नि जे अंदरि हो, कंहिं समंदर जे अंदरि हो, कंहिं वीराननि जे अंदरि हो, कंहिं ख़ुश्की जे अंदरि हो, कंहिं शहरनि जे अंदरि हो, कंहिं ॻोठनि जे अंदरि हो, मां अल्लाह तव्हां सां हर हिकु जॻह ते मौजूदु आहियां। हे अल्लाह ताला असांजी सभ खां पहिरियां ज़हन साज़ी कई। अल्लाह ताला भला इहो हुकुम छाॾे खां ॾिनो, छाॾे करे अल्लाह ताला इहा असांखे तालीमात ॾिनी ऐं इहे आयतूं अल्लाह ताला छाॾे खां नाज़िल कयूं। इहो इन जे करे त इन जे अंदरि बंदनि जी इंतिहाई भलाई आहे। इंसान जी हिकिड़ी फितरत हूंदी आहे, इंसान जो हिकिड़ो मिज़ाज हूंदो आहे त इंसान ॿिए इंसान खे जेकॾहिं ॾिसंदो आहे त पोइ गुनाह नाहे कंदो। ॿिए कंहिं इंसान खे ॾिसंदो आहे त गुनाह नाहे कंदो। उनखे ख़ौफ़ थींदो आहे त इहो गुनाह वञी करे मुंहिंजे पीउ सां जेको आहे बयानु कंदो त सुभाणे मुंहिंजी पिटाई थींदी। इहो गुनाह वञी करे सुभाणे मुंहिंजे वॾे भाउ सां बयानु कंदो त सुभाणे मुंहिंजी पिटाई थींदी। त अहिड़ी तरह बंदो लाराईंदो आहे, हता के
इंसान नंढे ॿार जे आॾो बि गुनाह नाहे कंदो, छाजे करे त मतां इहो वञी करे मुंहिंजे गुनाहनि खे बयानु करे त बंदो लाराईंदो आहे। त अहिड़ी तरह इन आयतुनि खे बयानु कंदे अलाह ताला असांजी ज़हन साज़ी कई त को बि अहिड़ी घड़ी ख़ाली न आहे, को बि अहिड़ो मिंट ख़ाली न आहे, को बि अहिड़ो सेकंड ख़ाली न आहे जंहिंमें मां अलाह ताला तव्हां सां गॾु न हुजां। हर हिकु टाइम में मां अलाह तव्हां सां गॾु आहियां। मां अलाह तव्हां सां चंद मुतालबा रखिया आहिनि, चंद ॻाल्हियूं रखियूं आहिनि। उन चंद मुतालबनि खे, चंद ॻाल्हियुनि खे आॾो रखी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो, दुनिया में बि कामयाबु थी वेंदो, आख़िरत में बि कामयाबु थी वेंदो। त उहे चंद ॻाल्हियूं ऐं चंद अलाह जा पैगाम कहिड़ा आहिनि, उहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां तव्हां ऐं असांखे उनजो इल्मु थियो। बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि तमामु मुस्लमान यादि रखनि, तमामु मुस्लमान पंहिंजे ज़हन जे अंदरि हिकिड़ी ॻाल्हि चङी तरह रखनि त हर हिकु बंदे खे अल्लाह ताला एतिरो शौर ॾिनो आहे, एतिरो अक़ुलु ॾिनो आहे त उहो बंदो गुनाह खे गुनाह सम्झंदो आहे, गुनाह खे गुनाह सम्झंदो आहे। ऐं उन गुनाह खे, गुनाह जे बारे में पुछा करणु कंहिं आलिम जी उन खां ज़रूरत न पवंदी आहे। हे अलाह ताला हिकिड़ी फितरी तौर ते हर हिकु बंदे जे दिलि जे अंदरि, ज़हन जे अंदरि, अक़ुल जे अंदरि इहा ॻाल्हि अलाह ताला समाए छॾी आहे त जॾहिं बि अगरि को अहिड़ो नामुनासिब कमु कंदो त हिन जी दिलि जेकी आहे उहा तस्दीक न कंदी, हिन जी दिलि मुतमिन न हूंदी, त ख़ौफ़ कंदो यार कहिड़ी ख़बर हे हली करे जेकॾहिं मां हे कमु कयुमि त इन ते अलाह नाराज़ न थींदो। त बहरहाल हर हिकु बंदे खे अलाह ताला इहो शऊर ॾेई करे, इहा सम्झ ॾेई करे दुनिया जे तरफ़ अलाह ताला बंदनि खे मोकिलियो आहे। त हाणे अलाह ताला पंहिंजी हुजत आम करे छॾी, अलाह ताला अक़ुल बि ॾिनो, अलाह ताला सम्झ बि ॾिनी, अलाह ताला नबियुनि जे ज़रिए सां उम्मत ताईं पैगाम बि पहुचायो। पोइ इन खां बाद में साहिबनि जो सिस्टम हलियो। साहिबनि पंहिंजे ज़माने में तमामु वॾे इंसान खे ॿुधायो त हे हक़ आहे, हे बातिल आहे। साहिबनि खां बाद में ताबईन जो सिस्टम हलियो। ताबईन जो बि इहो कमु हुयो, ताबईन बि अची करे पब्लिक खे अलाह सां मिलाइनि पिया। हली करे हिन ज़माने में आलमनि जे ज़रिए सां अलाह ताला इंसाननि जी इस्लाह पियो कराए। हाणे आलमनि जो कमु छा आहे? आलमनि जो इहो ई कमु आहे त बंदनि खे गुमराही खां कढंदा आहिनि। अहिड़ी तरह उन्हनि खे साफ़ क़ुर जूं आयतूं, अहिड़ी तरह जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान ॿुधाईंदा आहिनि। त हे तमामु ॻाल्हियूं असां पंहिंजा आॾो रखे करे पंहिंजी ज़िंदगी जेको आहे बसर कयूं त कहिड़े मक़सद लाइ असां आयासीं ऐं कहिड़े मक़ाम ते असां बीठा आहियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस आहे, अलाह जे नबी फ़रमायो त ॾिसो चंद ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके बंदे जे मथां अलाह ताला नाफ़िज़ कंदो आहे। हिकिड़ो हक़ क़ुर हकीम में अलाह ताला जो आहे ऐं अहिड़ी तरह ॿियो हक़ क़ुर हकीम में अलाह ताला जेको बयानु कयो आहे उहो इंसाननि जो आहे। हाणे अलाह जे हक़ में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं पहुचनि? अलाह सभ खां पहिरियों नमाज़ असांजे मथां फ़र्ज़ु कई, हिन खां बाद में अलाह ताला रोज़ा फ़र्ज़ु कया, अलाह ताला हज जेको आहे फ़र्ज़ु कयो, अलाह ताला ज़कात जेको असांजे मथां फ़र्ज़ु कई। अलाह ताला फरमाए हे जेकॾहिं शयूं तव्हां वटि पहुची वञनि त इन्हनि खे जेको अदा कयो। हाणे नमाज़ जे लाइ कंहिं क़िस्म जी काई ज़रूरत न आहे त को पैसे वारो हुजे, हा साईं, को डीलर हुजे उहो नमाज़ पढ़े, ईअं बिल्कुलु न आहे। ग़रीब हुजे त बि नमाज़ पढ़ंदो, अमीर हुजे त बि नमाज़ पढ़ंदो। पोइ इन जे बारे में इहो हुकुम न आहे त ताक़तवर हुजे उहो नमाज़ पढ़े, कमज़ोर नमाज़ न पढ़े, न न, कंहिं क़िस्म जी काई छुटी न आहे। ताक़तवर हुजे उहो बि नमाज़ पढ़े, कमज़ोर हुजे उहो बि नमाज़ पढ़े। हा, इन खां बाद में रोज़ा उहे बि सेम ईअं आहिनि त ग़रीब जे लाइ बि साॻियो हुकुम, अमीर लाइ बि साॻियो हुकुम। हा, हली करे अॻिते जेको ॿी फ़र्ज़ियत आई उहा आई हज जी ऐं ज़कात जी। हाणे उन में अलाह ताला छा कयो? अलाह ताला उन में ग़रीबनि जी रिआयत रखी त पैसा तव्हां वटि न थींदा, हज ते वञण जे लाइ 15 लखनि जी ज़रूरत आहे, त अलाह ताला फ़रमायो कंहिं क़िस्म जो टेंशन न कयो, ग़रीबनि जे मथां हज फ़र्ज़ु न आहे। हा, जेकॾहिं अगरि तव्हांजे मथां पैसा अची था वञनि, एतिरी मिल्कियत तव्हां वटि अची थी वञे जो साहिब निसाब तां थियो आहे, पोइ अलाह ताला फ़रमायो हाणे वञी करे हज जा फ़र्ज़ अदा कयो। पर केतिरा दफ़ा ज़िंदगी में खरबपति आयो, सिर्फ़ु हिकिड़ो मरतबो हज फ़र्ज़ु थींदो आहे, बसि। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? ज़कात जेकी आहे उहा बार बार ॾियणी पवंदी आहे। हिकिड़े साल में मां ज़कात ॾिनमि, वरी मथियों साल जीअं जो बीठो ॾिठमि हाणे पैसा अञा बि आहिनि, हाणे ज़कात हर साल करणी पवंदी।
पर हज जे बारे में अल्लाह ताला ये न फरमायो। अल्लाह ताला फरमायो हज जे बारे में सिर्फ़ु ईअं ई पूरी ज़िंदगी में पैसो थी वियो आहे, हिकिड़ो मरतबो त इंसान जे मथां लाज़मी आहे, फ़र्ज़ु आहे मालदार वञी करे हज करे। सही रूमाल खणी जो मालदार हिकिड़ो दफ़ो वञी करे हज करे, बाक़ी मालदार हर साल जेको आहे पंहिंजे हज खे मोटाए न। हर साल हज खे मोटाईंदो न। त हे अल्लाह ताला चंद जेको ॻाल्हियूं असांजे मथां फ़र्ज़ु कयूं। हाणे हे त अल्लाह ताला जी बंदगी थी वई, नमाज़ थी वई, रोज़ो थी वियो, हज थी वियो ऐं अहिड़ी तरह ज़कात थी वियो। हाणे हे अल्लाह ताला फरमाए हे बसि मुंहिंजा हक़ अथव। हाणे अल्लाह जा हक़ इंतिहाई घटि आहिनि, अल्लाह जा अहकाम इंतिहाई थोरा आहिनि, वधीक न आहिनि। बसि इहे 4 जेको असां मां अचनि था। ऐं 5 नंबर ते उहो इक़रार आहे। इक़रार छा खे चइबो आहे त मां इक़रार थो कयां त हिन पूरी काइनात में अल्लाह अकेलो आहे ऐं जेके बि रसूल आया उहे हक़ आहिनि ऐं जेके बि नबी आया उहे हक़ आहिनि। ऐं अहिड़ी तरह फ़रिश्ता आहिनि, जिब्रील अमीन आहे, मीकाइल आहे ऐं अहिड़ी तरह इज़राइल आहे ऐं इसराफ़ील आहे। उन्हनि जा कम बि 5 आहिनि। मीकाइल जेको आहे बंधन जे मथां मींहुं वसाईंदो आहे, इसराफ़ील क़यामत खे क़ाइमु कंदो। अहिड़ी तरह इज़राइल बंधन खे मारींदो आहे, जानवरनि खे मारींदो आहे ऐं जिब्रील अमीन उनजो कमु ई हिकिड़ो आहे। उहो छा कंदो आहे? उहो सिर्फ़ु ईअं कंदो आहे अल्लाह ताला जी तरफ़ां मैसेज खणी करे, अल्लाह ताला जी तरफ़ां पैगाम खणी करे अची करे नबियुनि ताईं पहुचाईंदो आहे। जंहिं टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया न, जंहिं टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया त अल्लाह जे नबी जिब्रील अमीन अल्लाह जे नबी सां कलाम कयो, यार रसूलुल्लाह तव्हां दुनिया खां वञो था न, बसि हाणे हिन ज़मीन ते मुंहिंजो अचण बि आख़िरी दफ़ा थियो आहे। बसि छाजे करे? तव्हां खां बाद में को नबी न आहे न, तव्हां खां बाद में जेकॾहिं अगरि को नबी हुजे हा पोइ मां ॿीहर बि मोटां। हाणे तव्हां सां मुंहिंजी आख़िरी मुलाक़ात आहे, हाणे तव्हां आख़िरी तरफ़ सफ़र कंदव ऐं मुंहिंजो बि दुनिया में आख़िरी दफ़ा अचणु आहे। त ईमान कहिड़ी शइ ते आणणु? अल्लाह जी ज़ात जे मथां, नबियुनि जे मथां, फ़रिश्तनि जे मथां, क़यामत जे ॾींहं जे मथां, क़बर जे मथां, जन्नत जे मथां, जहन्नम जे मथां। हे हर हिकु मुस्लमान जे लाइ इंतिहाई लाज़मी आहे। जेकॾहिं अगरि कोई बि बंदो इन शयुनि खे तस्लीम नथो करे त उन बंदे जो इस्लाम जेको आहे कामिल आहे। सभ खां पहिरियां इन्हनि शयुनि जो हुजणु लाज़मी आहे। ऐं इहा शइ जेके ज़बान ते न हुजे, इहा शइ छा ते हुजे? इहा दिलि जे अंदरि हुजे। ज़बान ते जेकॾहिं आहे त पोइ त कंहिं क़िस्म जो कोई फ़ाइदो न आहे। ईअं त ज़बान सां हिंदू बि इक़रार कंदा आहिनि। हिंदू चवंदा आहिनि न त यार असां ज़ाहिरी तौर ते कलमो भरियूं था, कलमो भरींदा आहिनि काफ़ी हिंदू, काफ़ी क़ुरान जूं आयतूं बि पढ़ंदा आहिनि, पर उहो कंहिं क़िस्म जो हुनखे फ़ाइदो न मिलंदो। त फ़ाइदो कॾहिं मिलंदो? जॾहिं बंदे जी दिलि जेकी आहे तस्दीक करे। अगरि जेकॾहिं दिलि तस्दीक नथी करे त हे बंदो तौबा इस्तग़फ़ार करे। जॾहिं गुनाह बंदे जा घणा थी वेंदा आहिनि, न पोइ उन बंदे जी दिलि जेकी आहे मुर्दा थी वेंदी आहे। दिलि छा थी वेंदी आहे? मुर्दा थी वेंदी आहे। उन दिलि जे अंदरि ख़ैरु न ईंदो आहे, उन दिलि जे अंदरि ख़ैरु न ईंदो आहे। अहिड़ी तरह हिकिड़ो तमामु वॾो आलिम उहो बयानु करे पियो, चए हे जेको असांजे ज़माने जे अंदरि माण्हुनि खे हार्ट अटैक थिए थी, बीमारी आहे न इहा, जो हार्ट अटैक थींदी आहे उते ई बंदो मरी वेंदो आहे। बंदो मरी वेंदो आहे। झटको हिकिड़ो लॻंदो आहे न दिलि में, इहो दिलि खे हिकिड़ो झटको लॻंदो आहे त बंदो कॾहिं कॾहिं पहिरें हार्ट अटैक में बि मरी वेंदो आहे। चए इहो हार्ट अटैक अचण जो चए मुंहिंजे इल्म जे मुताबिक़ इहो गुनाहनि जी कसरत आहे। जंहिं बंदे जा गुनाह ज़्यादा थी वेंदा आहिनि, ऐं गुनाह जंहिंजो ज़्यादा थींदा आहिनि, दिलि थी वेंदी आहे कारी। हदीस मुआफ़िक़ गुनाहनि ते दिलि कारी थींदी आहे। ऐं अहिड़ी तरह नेकी करण ते दिलि जेकी आहे उहा नूरानी थींदी आहे। त अहिड़ी तरह दिलि जीअं जो कारी थी वेंदी, उनजे अंदरि ख़ैरु कंहिं क़िस्म जो न ईंदो। हाणे जॾहिं दिलि कारी थी वई पोइ बंदो इंतिहाई परेशान थी वेंदो आहे। टेंशन इन खे घेरो कंदा आहिनि। गुनाह जे अंदरि रखियल ई टेंशन आहे। गुनाह जे अंदरि छा रखियल आहे? गुनाह जे अंदरि रखियल टेंशन आहे। ज़ाहिरी तौर में शैतान तमामु वॾा ख़्वाब ॾेखारींदो, शैतान वॾा ख़्वाब ॾेखारींदो त यार हे जेको आहे न हिन जे अंदरि इंतिहाई मज़ो आहे, पर हली करे उहो मज़ो जेको आहे न चंद मिंट जेको ईंदो। शराब जे अंदरि शराबनि खां पुछा कयो थोरो मज़ो, ज़िना ज़ाननि खां पुछा कयो उन में कंहिं क़िस्म जो कोई 5-10 मिंट मज़ो, पोइ हली करे इन जे अंदरि परेशानियूं, नुक़सानात ऐं दिलि जे अंदरि वीरानी इंतिहा दर्जे जी पहुची वेंदी आहे।
बंदे जी दिलि जंहिं टाइम कारी थी वेंदी आहे उनजे अंदरि ख़ैरु रहंदो आहे, पोइ हाणे हे परेशान थींदो आहे, सोच वीचार कंदो आहे, पोइ सोचींदो 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 पोइ हिन खे हार्ट अटैक जो मर्ज़ थींदो आहे, इहो बंदो पोइ मरी वेंदो आहे। इहो हिकिड़े उलमा जो कौल आहे त इहो हार्ट अटैक अक्सर जेको माण्हू खे थिए थी इहो गुनाह जी कसरत ते थिए थी, त दिलि कारी थी वेंदी आहे। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए साहबा ईमान खे ताज़ो कंदा कयो, ईमान खे ताज़ो कंदा कयो। त साहिबनि जो या रसूल अल्लाह ईमान बि ताज़ो थींदो आहे छा? अल्लाह जे नबी फरमायो हा ईमान बि ताज़ो थींदो आहे। साहिबनि जो कीअं? अल्लाह जे नबी फरमायो इस्तग़फ़ार जी कसरत, ला इलाहा इल्लल्लाह जी कसरत, मौत खे यादि करणु, हा मौत खे यादि करणु, हे ईमान खे ताज़े करण जी अलामत आहे। हे चाहे ईमान खे ताज़े करण जी अलामत आहे। त इन्हनि शयुनि जे मथां यकीन हुजे, असांजो इन्हनि शयुनि जे मथां यकीन हुजे त हे जेके बि ॻाल्हियूं थियूं हे सभु हुकूकुल्लाह सां तालुक़ु रखनि थियूं। हाणे अचो अल्लाह ताला पंहिंजा हक़ बयानु करे, पोइ अल्लाह ताला बाननि जा हक़ बयानु कया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु मरतबे तवाफ़ कनि पिया, तवाफ़ कंदे कंदे तवाफ़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदे तवाफ़ कंदे कंदे पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेठि आया, वेही रहिया। पोइ बाज़ साहिबनि जो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवाफ़ कंदे कंदे अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु करे था त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवाफ़ कंदे कंदे अल्लाह जे नबी काबे तरफ़ इशारो कयो ऐं पोइ अल्लाह जे नबी हीअं फरमायो, ए काबा तुंहिंजी अल्लाह ताला केॾी वॾी ताज़ीम रखी आहे, अल्लाह ताला तुंहिंजी केॾी वॾी बुलंदी रखी आहे, अल्लाह ताला तुंहिंजो केॾो वॾो मक़ाम रखियो आहे। ए काबा हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, अल्लाह जे नज़दीक मोमिन बंदे खां वधीक तुंहिंजी हुरमत न आहे। हाणे इन अल्फाज़नि खे सम्झो, अल्लाह जे नज़दीक यानी अल्लाह वटि हिकु मोमिन जेको बंदो आहे न उनजी ताज़ीम ए काबा तोखां मथे आहे। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजतुल विदा जो जंहिं टाइम ख़िताब कनि पिया, हजतुल विदा ते ख़िताब कनि पिया ऐं मक्का जी सरज़मीन ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुया। अल्लाह जे नबी फरमायो, ए साहबा हे कहिड़ी ज़मीन आहे? साहिबनि जो साईं हे मक्का वारी ज़मीन आहे। अल्लाह जे नबी फरमायो हिन जे बारे में छा हुकुम आहे? साहिबनि जो साईं हे वॾी ताज़ीम वारी सरज़मीन आहे, हे वॾी इज़त वारी सरज़मीन आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो यादि रखिजो जीअं हिन जी ताज़ीम आहे अहिड़ी तरह हिकु मुस्लमान जी बि इन खां मथे ताज़ीम अथव। अहिड़ी तरह मुस्लमान जे माल जी बि ईअं ई ताज़ीम अथव। ए साहबा मां तव्हांखे नसीहत थो कयां, मतां मां हिन दुनिया खां, छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आख़िरी बयानु उहो हजतुल विदा वारो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आख़िरी बयानु हो। अल्लाह जे नबी इहा नसीहत कई, पोइ अल्लाह जे नबी फरमायो, ए साहबा मतां मां हिन दुनिया खां वञा, तव्हां बि जेको आहे पंहिंजे पेरनि उते फिरी वञो, हरगिज़ ई न कजो मतां मुंहिंजे वञण खां बाद में वरी कुफ़ुर खे इख़्तियार कयो, मतां कुफ़ुर खे इख़्तियार कयो। साहिबनि जो या रसूल अल्लाह, असां तव्हांजे गोॾा भञी करे तव्हांजो एॾो इल्मु हासिलु कयो आहे, असां कीअं दीन खे छॾींदासीं? असां हरगिज़ दीन खे न छॾींदासीं। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मोमिन जी एॾी वॾी ताज़ीम आहे जीअं काबे जी ताज़ीम अथव, ऐं काबे जी ताज़ीम खां वधीक ताज़ीम आहे। हाणे यादि रहे त असां पोइ कहिड़ी ताज़ीम कयूं पिया, असां कहिड़ी ताज़ीम कयूं पिया। अॼु मुस्लमान जे माल में अंदरि हथु, मुस्लमान जी इज़त में हथु, का ख़बर पवे थी नथी पवे? काबे खां वधीक ताज़ीम हिन मोमिन बंदे जी आहे, काबे खां वधीक ताज़ीम हिन मोमिन बंदे जी आहे। अहिड़ी तरह असांजा पाड़ा, असांजो माशरो केॾो वॾो ख़राबु थी चुको आहे। अॼु मुस्लमान पंहिंजे पाड़े जे मुस्लमान जे घर जी न्याणी में अखियूं विझी वेठो आहे, ईअं आहे न आहे? हे कहिड़ो मुस्लमान आहे? मुस्लमान पाड़े जी का न्याणी आहे उन में जो अखियूं विझी करे वेठो आहे, हे कहिड़े दर्जे जो मुस्लमान आहे? हे का मुस्लमान जी ताज़ीम बि हले? हे को मुस्लमान, इन तो वॾो मक़ाम आहे, वॾी हैसियत आहे। पाड़े वारनि जो इंतिहाई ॾिसो, काफ़ी किताब अंदरि आयो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पाड़े वारनि जा हे बि हक़ आहिनि, पाड़े वारनि जा हे बि हक़ अथव। एतिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पाड़े वारनि जे बारे में मूंखे नसीहत नाज़िल थी। जिब्रील अमीन बार बार या रसूल अल्लाह पाड़े वारे जो हे हुकुम अथव, पाड़े वारे जो हे हुकुम आहे। अल्लाह जे नबी फरमायो एतिरा दफ़ा मुंहिंजे मथां पाड़े वारनि जी वही नाज़िल थी त मां ईअं सम्झां पियो हली करे ख़ुदा इहो अहकाम बयानु कंदो त ए मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजी मिल्कियत में पाड़े वारे जो हक़ आहे। पर अहिड़ी का बि ॻाल्हि नाज़िल न थी। अल्लाह जे नबी फरमायो ताक़ीद एतिरी अचे पई, हुकुम जेको आहे एतिरो अचे पियो त मां सम्झो त अनक़रीब इहो बि अल्लाह ताला हुकुम कंदो त पाड़े वारे हेतिरी जेको आहे ताज़ीम आहे। ऐं पाड़े वारे जे घर में नज़र विझणु
कोई बंदो ॾिसो न गुज़र थींदो आहे न, यार पाड़े वारे खां गुज़र थींदो आहे न त बाज़ो का हूंदो आहे पाड़े वारे जो दर खुलियल बि हूंदो आहे, पाड़े वारे जो दर खुलियल बि हूंदो आहे। त कोई बि बंदो जेकॾहिं अगरि पाड़े वारे जी दरवाज़े खां नज़र अंदरि टपी वई न, ॾिठई न, इन ॾिठो न, इहो ईअं सम्झो घर में अंदरि दाख़िल थी चुको आहे, इहो घर जे अंदरि दाख़िल थी चुको आहे। कोई बंदो जेकॾहिं ॿाहिरि वञी को बदकारी करे, कोई बंदो जेकॾहिं अगरि पंहिंजे पाड़े खां अलावा ॿिए हंधि किथे बदकारी करे त उनजे मथां गुनाह आहे, ख़ुदा जी लानत किरंदसि, अलाह ताला हिन खे अज़ाब ॾींदो। पर जेकॾहिं कोई बि बंदो पाड़े वारे सां बदफ़ेली करे, पाड़े वारे जी औरत सां ठहे, त इन जे बारे में हिकु गुनाह न आहे, इन जे बारे में ॿीणो गुनाह आहे। छाजे करे त पाड़े वारे जी तमामु वॾी ताक़ीद आयल आहे, पाड़े वारे जी तमामु घणी ताक़ीद आयल आहे। ऐं असांजो माशरो इंतिहाई बदमाश, केतिरा नौजवान उनखे काफ़ी माण्हू सम्झाए बीठा त तव्हां पाड़े में जेको आहे हिते न बीहो, हिन पाड़े जे अंदरि इंतिहाई जेको नियाणियूं बि गुज़र कनि थियूं ऐं परावा घर बि आहिनि, त पोइ माण्हू जेको आहे बदमाशी ईंदे ॾेखारींदा आहिनि। त हे मां चवां थो, हे जेके न, हे कंहिं नौजवान जी बेग़ैरती ते ॻाल्हि दलाल थी करे। हाणे इहो ई नौजवान ॾिसो, इहो ई इन ॻाल्हि खे बर्दाश्त कंदो, इहो ई इन ॻाल्हि खे बर्दाश्त कंदो त मुंहिंजी घरवारी इन घिटी खां गुज़रे ऐं जेके मूंखे झलींदा इहे बीठा हुजनि, इहे बीठा हुजनि ऐं मुंहिंजी घरवारी गुज़र करे, त इहो नौजवान बर्दाश्त कंदो? हे बिल्कुलु न कंदो। ॾिसो, हर कंहिंखे अलाह ताला हिकिड़ी इज़त ॾेई करे मोकिलियो आहे, इज़त ॾेई करे, हैसियत ॾेई करे मोकिलियो आहे। त अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मोमिन जी एॾी वॾी इज़त आहे, एॾी वॾी उनखे फ़ोक़ियत आहे। ऐं अॼुकल्ह इहा हैसियत ऐं मक़ाम अॼु मुस्लमान खां विसरियल आहे। कंहिं क़िस्म जी जेको आहे टेंशन कोई नथो कयो वञे, हे तमामु वॾी ज़िलत ऐं रुसवाई आहे। ॾिसो, यादि रखो कोई बि जेकॾहिं अगरि कोई बि बंदो जेकॾहिं अगरि बदकारी में लॻो पियो आहे, कोई बि जेकॾहिं बंदो बदकारी में लॻो पियो आहे, अहिड़ी तरह औरतुनि जे मामले में लॻो पियो आहे, यादि रहे जेकॾहिं अगरि तव्हांखे नियाणियूं आहिनि, पोइ तव्हांजूं नियाणियूं बि जेको आहे न बचंदियूं। हे अलाह जो कानून अथव, हे अलाह जो कानून आहे। मां तमामु वॾे दोस्तनि खे ॿुधायुमि, काफ़ी जेके अहिड़ा माण्हू न जेके ईअं फ़ोनुनि ते गपशप में लॻा पिया आहिनि न कंहिं औरतुनि सां, त मां उन्हनि खे चयुमि, यादि रखो। मां तव्हांखे ॾिसो, उन सां तालुकात काफ़ी दोस्तनि सां घणा हूंदा आहिनि। मां उन्हनि खे ॿुधायुमि त तव्हां पाण ॿुधायो, तव्हांजे घर जी का औरत हुजे, उहा ॿिए कंहिं मर्द सां ॻाल्हाए, तव्हांजे मथां रिएक्शन छा ईंदो? त हिते बिल्कुलु जेको ॻाढ़ा थी वेंदा, उहो वेण ते अची वेंदा, त साईं तूं ॻाल्हि कहिड़ी थो कर, तुंहिंजी खोपड़ी ख़राबु आहे छा? त मां चयुमि सेम ईअं बि जेको न अॻिले जेके औरतूं आहिनि न, उन्हनि जे भाउ खे बि इहा ॻाल्हि ईअं ई सम्झ में न ईंदी, उन्हनि खे बि ईअं जेको खार लॻंदी, उन्हनि खे बि ईअं जेको बर्दाश्त न थींदी, जीअं तव्हां जेको आहे बर्दाश्त न पियो। कोई बि मुस्लमान जेको आहे इहा ॻाल्हि बर्दाश्त न कंदो। ॾिसो, अलाह ताला हिकिड़ी मर्द जे अंदरि जेकी ख़्वाहिश रखी आहे, उन ख़्वाहिश जो अलाह ताला हिकिड़ो तबादुल बि रखियो आहे। अलाह ताला हुकुम ॾेई छॾियो न, यार शादी कयो, तव्हां हिकु शादी कयो, ॿ कयो, टे कयो, चारि कयो, पर शादी कयो। निकाह खां अलावा ॿियो कोई बि जेको तरीक़ो न आहे जंहिंखे तव्हां इस्तेमालु कयो। अगरि कोई बि तरीक़ो इस्तेमालु कंदव, दुनिया जे अंदरि बि ज़लील थींदव, आख़िरत जे अंदरि बि ज़लील थींदव। हे अलाह ऐं उनजे रसूल जो फ़ैसिलो आहे। पर असांजी जेकी आहे क़ौम, असांजो माशरो इन ॻाल्हि खे तस्लीम नथो करे ऐं नथो सम्झे। ऐं असांजे अंदरि ॿियो बि वॾो हिकिड़ो ज़ुल्म जेको आहे मुस्लमाननि में पातल आहे। ॿियो बि हिकिड़ो ज़ुल्म मुस्लमाननि जे अंदरि इंतिहाई घणो आहे। ॾिसो, जेकॾहिं कोई बि अगरि पीउ जो पुटु, कोई बि अगरि वालिदेन आहे, उनजो ॾिसो न, उनखे 2-3 नियाणियूं आहिनि, उनखे 2-3 पुट बि आहिनि। हाणे जेकॾहिं पीउ खे ख़बर पवंदी त मुंहिंजो पुटु जेको आहे फलाणी जॻह ते खरियल आहे, त पीउ जी खोपड़ी जेको आहे न एतिरो गरम न थींदी, एतिरी गरम न थींदी। उनखे चवंदो, यार पुट खे चवंदो, बदमाश कहिड़ो कमु थो करे, बसि एतिरो चई करे छॾे ॾींदो। ॾिसो, असांजो मुआशिरो इंतिहाई ज़ालिम आहे। छा जेकॾहिं पुटु जेको आहे बुराई करे, उनखे तव्हां ईअं चई करे असां छॾे था ॾियूं, ऐं सेम इहा ख़बर जेकॾहिं औरत लाइ पए त उनखे फौरी तौरु क़तल। हे त पोइ अलाह जी बारगाह में तव्हां मुजरिम थींदव। हे त को अदुल इंसाफ़ आहे ई न। जेकॾहिं भाउ बुराई करे त वॾो भाउ उनखे चवंदो सुधरी वञे, बसि ॻाल्हि ख़तमु,
ऐं जेकॾहिं इन ई जॻह ते का औरत खां बुराई सादर थिए त उनखे क़तल करे छॾियो। यार हिकिड़ी ॾिसो न, बुराई जेकी आहे न, उन बुराई जी मां ताईद नथो कयां। बुराई जेकॾहिं छोकिरे जी तरफ़ां थिए या औरत जी तरफ़ां थिए, बुराई बुराई आहे। जेकी क़ुर हदीस में ॾिसो, क़ुर हकीम में अलाह ताला बयानु कयो न, जेकॾहिं कोई बि जेको आहे ज़िना करे थो त उनखे संसार कयो, पोइ अलाह ताला ईअं बिल्कुलु न फरमाए त औरत खे सिर्फ़ु संसार कयो बसि ऐं मर्द खे कंहिं क़िस्म जो कोई संसार न। अलाह ताला फरमाए ॿिन्हिनि खे संसार कयो वेंदो। मुजरिम जेको आहे न, उहो मुजरिम हिकिड़ो कोन आहे न, मुजरिम ॿई आहिनि। त संसार ॿिन्हिनि खे कयो वेंदो। त असांजो माशरो जेकॾहिं पुटु जेको आहे का ग़लती करे, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे, ऐं न्याणी जेकॾहिं ग़लती करे त वरी जेका गैरत मथे ते अची वञे त हे एतदाल न आहे, हे इंसाफ़ न आहे। हे क़यामत ॾींहुं मुजरिम जेको आहे थींदव। जीअं पुटु बुराई करे त पुट खे बि अहिड़ी सज़ा ॾिनी वञे जीअं मुआशरे जे अंदरां बुराई ख़तमु थिए। मुआशरे जे अंदरां मुआशरे खां इहा बुराई वारो फॉल्ट निकिरी वञे। त हे सभु ॻाल्हियूं तॾहिं जेको ज़ाहिर थींदियूं जॾहिं असां इस्लाम खे छॾे ॾिनोसीं ऐं दीन खे छॾे ॾिनोसीं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे छॾे ॾिनोसीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए साहबा, मां पंहिंजी पूरी उम्मत खे हिकिड़ो मैसेज थो ॾियां। पूरी उम्मत लाइ हिकिड़ो मैसेज आहे। अलाह जे नबी फरमायो, केरु जेको आहे, केरु बंदो आहे जेको जन्नत जी ज़मानत मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वठी, जन्नत जी ज़मानत मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वठी, त हे ॻाल्हि केतिरी वॾी ख़ुशनसीबी आहे। अलाह जे नबी फरमायो, अलाह जा अहकाम पूरा कयो, अलाह जा अहकाम पूरा कयो। पोइ उन में जेके बि अलाह ताला अहकाम फ़र्ज़ु कया, नमाज़ आहे, रोज़ो आहे, हज आहे, ज़कात आहे, हे जेके बि आहिनि इन अहकामनि खे पूरो कयो। इन खां बाद में ॿिनि ॻाल्हियुनि जी मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एग्रीमेंट वठां पियो, इन ॿिनि ॻाल्हियुनि ते अमल कयो। इन ॿिनि ॻाल्हियुनि खां बची वञो, इन ॿिनि ॻाल्हियुनि खां बची वञो, जन्नत जी टिकट मूंखां वठो, जन्नत जी ज़िमेदारी मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वठो। साहिबनि जो या रसूल उहा कहिड़ी आहे? अलाह जे नबी फरमायो, अल फमु वल फर्जो। उहे ॿ ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिकिड़ो तव्हांजी ज़बान आहे, ॿियो तव्हांजो शर्मगाह अथव। केरु आहे जेको इन जी ॿिन्हिनि जी ज़मानत हुजे? ज़बान मां तव्हां गिला न कई हुजे, ज़बान मां तव्हां गार न कढी हुजे। हा साईं, कंहिंखे ज़लील पंहिंजी ज़बान सां तव्हां न कयो हुजे। हिकु नंबर ते इन ज़बान जी ज़मानत ॾियो। ॿिए नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, शर्मगाह जी ज़मानत ॾियो, त तव्हां ज़िंदगी में कंहिं क़िस्म जी काई ज़िना न कई हुजे। हिन ॿिनि ॻाल्हियुनि जी ज़मानत ॾियो, अलाह जा अहकाम पूरा कयो, मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जन्नत जी ज़मानत वठो। ॻाल्हि ॾुखी आहे सवली आहे? हे इंतिहाई सवली आहे। हिन खां बचणु इंतिहाई ॾुखियो आहे। ॾिसो, शैतान जो आहे, शैतान खोपड़ी में इहा ॻाल्हि विझंदो आहे त ज़िना में बहितरीनु जेको आहे, वॾो वॾो लज़त रखियलु आहे, वॾो मज़ो रखियलु आहे। छाजे करे त बंदे खे अलाह ताला जॾहिं पैदा कयो न, त अलाह ताला ॿ पावर बंदे जे अंदरि रखी छॾिया। बंदे जे जिस्म जे अंदरि अलाह ताला ॿ हिकु कुवतियूं रखे छॾियूं। हिकु कुवत जेको बंदे खे गुनाह जी तरफ़ माइल कंदी आहे, ऐं ॿी कुवत जेको बंदे खे नेकी जी तरफ़ छिकींदी आहे। हे अलाह ताला ॿई ताक़तूं रखी छॾियूं आहिनि। हाणे बंदो जंहिं ते लही पवंदो आहे न, त बंदो ओॾे ई हलियो वेंदो। बंदो इन ॿिनि ताक़तुनि मां जंहिं ते बि लहंदो आहे, बंदो ओॾे हली पवंदो आहे, ओॾे ई लही पवंदो आहे। जेकॾहिं अगरि बंदो बुराई जी तरफ़ लही पियो न, त हाणे इन जे दिलि जे अंदरि फ़िलहालु ख़ैरु न ईंदो, इन जे दिलि जे अंदरि फ़िलहालु ख़ैरु न ईंदो। हाणे इहो बुराई में लहंदो वेंदो, बुराई में लहंदो वेंदो, बुराई में लहंदो वेंदो। ऐं जेकॾहिं इहो बंदो नेकी ते लही पवंदो आहे, त पोइ नेकी ते हलंदो वेंदो आहे ऐं आला मक़ाम ते वञी करे पहुचंदो आहे। त हे अलाह ताला ॿ पावर रखिया आहिनि, अहिड़ी तरह असां जेको आहे नेकी जी तरफ़ राग़िब थी पऊं। ॾिसो, क़यामत ॾींहुं हर हिकु बंदे खां पंहिंजे बारे में सुवालु कयो वेंदो, हर हिकु बंदे खां पंहिंजी ज़िंदगी बारे में पुछा कयो वेंदो। त इंतिहाई वॾो जेको आहे मंज़रु तव्हांजे असांजे मथां अचण वारो आहे। इन जे बारे में असां सम्झी वठूं, सोचे वठूं त कहिड़ो जेको आहे न क़बर सां जेको असांखे मरहलो पवंदो। हे तमामु रिश्तेदार, हे असांजा वालिदेन, हे असांजा भाइर, हे असांजा रिश्तेदार, हे जेके हिन टाइम चवंदा साईं तूं आहीं त सभु कुझु आहे, जेके यानी साईं खां बग़ैर मानी बि नथा खाइनि। सुभाणे थींदो यार चवंदो महल सां जेको साईं खे क़बर में हेठि लाहे अचो, साईं धप न करे वञे हिते। हे क़रीब रिश्तेदार छॾे वेंदा। हे दुनिया हेॾो जेको आहे न, हे धोखे वारी ज़मीन आहे।
100 साल खां बाद में ज़मीन जेकी आहे न, हे ज़मीन जी हिकिड़ी क्वालिटी यादि करे छॾियो, ज़मीन पंहिंजे मथां 100 साल खां मथे कंहिं बि बंदे खे बर्दाश्त न आहे कंदी। 100 साल खां मथे जेकॾहिं एॾी वॾी हयाती थी वई न, 100 साल ताईं ज़मीन चवंदी मां तव्हांखे खणी हलंदमि। जेकॾहिं अगरि 100 साल ताईं तव्हांजी ज़िंदगी पहुती, 100 साल खां बाद में ज़मीन चवंदी मां पंहिंजो मालिक तब्दील करे छॾींदुमि। हज़ारे मिसाल तव्हांजा ॾूंदा। माण्हुनि करोड़नि जा बंगला ठाराया, 100 साल खां बाद में उहे जेको आहे बंगला मिटी में अची विया हेठि, या 100 साल खां अॻु में उन मालिक खां खसिजी विया। हे ज़िंदा हिकिड़ो दलील आहे त इन ई ॾिसो, इन प्रॉपर्टी ते बंदा लड़नि था, इन ज़मीन जे टुकड़े ते जेको आहे न खून थियनि था न, त इन जी आख़िरी हैसियत, आख़िरी क्वालिटी जेकॾहिं अगरि बंदो ज़िंदा बि रहे थो न, 100 साल खां मथे त आहे ई न। इन 100 साल जी नॉर्मल ज़िंदगी जंहिंमें कंहिं क़िस्म जो सुकून न आहे, चैन न आहे, राहत न आहे, इन जे करे, इन ज़मीन जे करे, इन पैसनि जे करे मथे ते ना क़ुर बि खयूं, हासी ना क़ुर बि खयूं, कसम बि कयूं, ऐं अहिड़ी तरह इस्लाम खां बि जेको आहे फिरिया, दीन खे बि जेको आहे बंधन छॾिनो इन दुनिया जे करे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दुनिया मलऊन आहे। मलऊन छा खे चइबो आहे? जंहिंजे मथां लानत कयल हुजे। दुनिया जेको कुझु दुनिया जे अंदरि आहे मलऊन आहे। जेके शयूं कुझु तव्हांखे नज़र अचंदियूं हे बि मलऊन आहिनि। हा, हिन पूरी दुनिया में सवाइ जेको आहे अल्लाह जी रहमत जंहिंजे मथां आहे, जेको दीन सिखे थो ऐं जेको दीन ॿियनि खे सेखारे थो, बसि इन्हनि जे मथां अल्लाह जी रहमत आहे। बाक़ी दुनिया जेको कुझु नज़र अचे थो, हे सभु कुझु जेको आहे न फिराड धोखो आहे। मतां इनखे ॾिसी करे पंहिंजी आख़िरत जेको आहे तबाह कयो। मतां आख़िरत जेकी आहे तव्हांजी तबाह थी वञे त मुंहिंजा बार दोस्तो, हे मुख़्तसिर ज़िंदगी आहे। इन जे लाइ तमामु वॾा पैगम्बर आया, तमामु वॾा नबी आया, ऐं अची करे इन्हनि इहो ई फरमायो त दुनिया खां यार कुझु न थींदो आहे, हे सभु कुझु हिकिड़ो धोखो आहे। ऐं इहा ॻाल्हि तव्हांजे ज़हन में ऐं मुंहिंजे ज़हन में अलाए छाजे का हेठि नथी लहे, अलाए छाजे का नथी लहे त क़यामतियूं जेके बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निशानियूं बयानु कयूं, उहे सभु निशानियूं हिन टाइम ताईं असां ॾिसूं पिया। हा, अहिड़ी का थोरी घणी निशानी हुजे जेकी ज़ाहिर न थी आहे, जेकी क़ुर्बे क़यामत में ज़ाहिर थींदी। बाक़ी अमूमन सभु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको कुझु अहकाम ॿुधाया, उहे सभु उन एतबार सां जेको ज़ाहिर थी विया, उन एतबार सां ज़ाहिर थी विया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आख़िरी ज़मानो हूंदो, आख़िरी ज़मानो औरतुनि जी हुकुमरानी तव्हां ॾिसंदव। ऐं तव्हां ॾिसो त छा भला हिन पूरी दुनिया जे अंदरि औरतुनि जी हुकुमरानी नथी हले। औरतूं तव्हांजे मथां सरदार हूंदियूं ऐं तव्हां जेको मर्द हेठां हूंदो। हालांकि क़ुर हकीम अल्लाह ताला फरमायो अर्रिजालु क़वामून अला निसाई, तव्हां मर्द हाकिम थींदव औरतुनि जे मथां। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आख़िरी ज़मानो ईंदो, तव्हां ॾिसंदव औरतूं तव्हांजे मथां सरदार हूंदियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आख़िरी ज़मानो हूंदो, तव्हां ॾिसंदव तव्हांजे कारोबार में शिरकत तव्हांजी औरतुनि जी हूंदी, तव्हां सां पार्टनरशिप हूंदियूं तव्हांजूं घरवारियूं। चवंदियूं हे जेको न 2-3 लख मजनि पंहिंजे कारोबार में तूं बि आण, ऐं जेको कुझु फ़ाइदो पहुचे पोइ उहो अदद आहे। हे अल्लाह जे नबी फरमायो आख़िरी ज़माने में पंहिंजे मुड़ुसनि सां औरतूं कारोबार में शिरकत कंदियूं। हे इहा हदीस बीठी आहे ऐं इहो ई असांजे मुआशरे जे अंदरि हले थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आख़िरी ज़माने में औरतूं ज़ाहिर थींदियूं ऐं अल्लाह जे नबी फरमायो उहे औरतूं कहिड़ियूं आहिनि? मलऊन औरतूं आहिनि। उन जे मथां ख़ुदा जी लानत आहे जेके मर्दनि खे पंहिंजे तरफ़ माइल कंदियूं, मर्दनि खे पंहिंजे तरफ़ माइल कंदियूं। तव्हां ॿुधायो छा असांजे नंढे शहर शहदादकोट या नंढे सूबे सिंध जे अंदरि इहो कल्चर नथो हले? छा औरतूं हिन ज़माने में मर्दनि खे पंहिंजे तरफ़ माइल नथियूं कनि? अल्लाह जे नबी फरमायो आख़िरी ज़मानो हूंदो औरतूं मर्दनि खे पंहिंजे तरफ़ माइल कंदियूं। अल्लाह जे नबी फरमायो जॾहिं बि गुज़रो इन औरतुनि खां, जॾहिं बि गुज़रो इन औरतुनि खां, इन औरतुनि जे मथां अल्लाह जी लानत कयो। छाजे करे? अल्लाह बि उन्हनि जे मथां लानत कई आहे। ऐं उहे लिबास पाईंदियूं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लिबास पाईंदियूं, पर लिबास कंहिं क़िस्म जो लिबास ढकियल हूंदो ई न, बिल्कुलु उरनी हूंदी। सिर्फ़ु हिकिड़ो नालो हूंदो, हिन औरत खे उहो लिबास पातल आहे, साफ़ तौर ते क्लियर जेको उघाड़ियूं हूंदियूं। ऐं सेम मुस्लमान जूं औरतूं उघाड़ियूं नज़र अचनि थियूं। हा, मुस्लमान जूं, हिन में कोई शक थोरी आहे भला? मुस्लमाननि जूं मायूं उघाड़ियूं नज़र अचनि थियूं।
हेॾे पाकिस्तान में त बिल्कुलु उगाड़ियूं, पोइ जॾहिं उमिरि ते वञनि थियूं पोइ जेको सॼो हिजाब जेको ढकनि थियूं। अलाह जे नबी फरमाए इन औरतुनि जे मथां ख़ुदा जी लानत आहे। हे कहिड़ो ज़मानो, अलाह जे नबी फरमाए कुर्बे क़यामत में इहो क़रीब जेको ईअं ज़मानो थींदो। औरतूं लिबास पाइण खां बावजूद बि औरतूं उगाड़ियूं हूंदियूं। हिन औरतुनि खे ईअं थो लॻे त को असांजे मथां मौत ईंदो ई न। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जिन फरमाए मां अक्सर ॾिठो हूंदो औरतूं, इहा ई वजह हुई जंहिंजे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर औरतुनि खे ॾिठो जनम में ज़्यादा वञनि पियूं। त माशरो इंतिहाई जेको आहे बुराई तरफ़ माइल थी चुको आहे, इंतिहाई। अलाह जे नबी फरमाए आख़िरी ज़मानो हूंदो, हे साहब नेकी करणु इंतिहाई ॾुखी हूंदी, नेकी करणु इंतिहाई ॾुखी हूंदी। उन ज़माने में मुंहिंजी हिकिड़ी सुनत ते हलणु ईअं मुश्किल हूंदो जीअं कोई बाहि जा टांडा पंहिंजे हथ में खणे, जीअं कोई बाहि जा टांडा पंहिंजे हथ में खणे। हिकिड़ी सुनत ते हिकिड़े अहकाम ते एतिरो हलणु मुश्किल हूंदो, अॼु मुश्किल लॻो पियो आहे। अॼु तव्हांखे तव्हांजो मुआशिरो जेको आहे ॾाढी रखणु न पियो छॾे, तव्हांखे तव्हांजो मुआशिरो जेको आहे पटको पाइणु न पियो छॾे, तव्हांखे तव्हांजो मुआशिरो सलवार जेको आहे पंहिंजे पेरनि खां मथे करणु न पियो छॾे। छाजे करे? चवंदा मुलनि जी खोपड़ी ख़राबु थी आहे। हे सलवार मथे करण में छा थींदो? का बरसाति थी आहे भला? उन मुस्लमाननि खे शर्म जेको आहे नथो अचे, जेके इस्लाम खे मश्करी बणाए करे वेठा आहिनि। त हिन मुलनि खे ॾिसो, हिननि खे नंढे भाउ जी जेको आहे कांच पाती अथऊं, हे असांजे मथां ठठोली। हिननि खे ॾिसो यार, हिन खे अड़े ज़ालमो तव्हां खां वधीक पैसो असां वटि आहे, जेकॾहिं कांच पाइण ते असां वड़ी ते अचूं न तव्हां खां ज़्यादा मथे पईंदासीं। असांखे को शौक़ु आहे भला असां हिते नंढी जेके कांच पाए करे ऐं पंहिंजे पिनियूं जेको असां ज़ाहिर कयूं आहिनि। उन मुस्लमान खे कंहिं क़िस्म जो को तमीज़ ई न आहे त सलवार साईं तव्हां अधु ताईं मथे पाती आहे, छाजे करे? हे हो हे को मूंखे शौक़ु आहे, हे इन जे करे पाती आहे। नबी जो हुकुम थियो, अलाह जे नबी फरमायो मां असफल मिनल काबैन मिनल इज़ार फिन्नार। अलाह जे नबी हुकुम कयो त पाचो हेठि रहंदो जनम में दाख़िल थींदो। इहा ॻाल्हि असांजे ज़हन में अची वई आहे, मुस्लमाननि जी खोपड़ी में ॻाल्हि नथी अचे। इहा जेको बि को दीन जो हिकु ॾिसो न, मां चवां थो असांजे ज़माने जे अंदरि, असांजे ज़माने जे अंदरि गुनाह खे गुनाह तस्लीम नथो कयो वञे। जेको कमु असां कयूं यार, हे त मुला आहिनि, हे त मुला आहिनि, हे त मुला आहिनि। शुकुरु थियो त अलाह ताला तव्हांखे 1400 साल खां बाद में पैदा कयो। इन ते शुकुरु कयो, यकीन कयो। मां चवंदो नफ़िल पढ़ो। 1400 साल खां बाद में अलाह ताला हिन ज़माने में तव्हांखे पैदा कयो। जेकॾहिं साहबा जे ज़माने में हुजो अलाह कहिड़ा एतिराज़ कयो आहे साहबा ते, नबी जे अहकामनि ते अलाए कहिड़ा कहिड़ा जेको इश्काल खणूं आहे। शुक्र अलाह ताला एतिरो असांखे पोइ ते कयूं। कंहिं आलमनि जी तोहीन कयो था त अहिड़ो को ख़ासि जेको आहे लेबल नथो अचे। जेकॾहिं इहा ई माज़अल्ला, इहा ई तोहीन कंहिं नंढी खां नंढी ॻाल्हि कंहिं साहबी जी तोहीन कयूं आहे, या माज़अल्ला नबी जे बारे में हुकुम कयो आहे त हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम कीअं कयो आहे, त कंहिं क़िस्म जी काई गुंजाइश न आहे। साहबा उन टाइम क़त्ल ऐं मुर्तद ताईं करे छॾनि। इस्लाम जी ॻाल्हि हिन टाइम मुस्लमान जे ज़हन में नथी अचे। छाजे करे? त काफ़रनि जा तरीक़ा मुकमल असांजी तरीक़े ज़िंदगी में अंदरि अची चुका आहिनि। हाणे ॾिसूं था यार, इस्लाम जी कंडीशन खे असां कीअं खणूं, इस्लाम ते असां कीअं हलूं। त इन जे करे सभु कुझु मुश्किल लॻो पियो आहे। त मां चवां थो हमेशह 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 का ॻाल्हि जेको कंहिं ॻाल्हि जो इल्मु न आहे न, उहा ॻाल्हि पुछा त कयो न ॻाल्हियुनि खां। साईं हे नेट हे जेको तव्हां तरीक़ो इस्तेमालु कयो था, ईअं न यार हक़ीक़त में इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़ो हुजे, मां इनकार कयां, काफ़िर न थी वञा मां। त इहा कंहिंखे का सम्झ आहे ई न, का सम्झ असां मुस्लमाननि खे इहा अॼुकल्ह पवे ई नथी। सिर्फ़ु तव्हां ऐं असां इस्लाम इन खे सम्झो आहे जुमे जी निमाज़ पढ़णी आहे, इन खां बाद में जुमे निमाज़ खां ॿाहिरि निकिरणो आहे, हे इस्लाम आहे, असां जन्नतियूं। हे ज़हन जे अंदरि, तव्हांजे ज़हन जे अंदरि ऐं मुंहिंजे ज़हन जे अंदरि हे तस्वर रखो। जुमे जी निमाज़ ख़ुदा फ़र्ज़ु कई आहे, इहा पढ़णी आहे, इन खां बाद में ॿी का बि नमाज़ न आहे। इहा नमाज़ पढ़णी आहे, बसि बख़्शिश थी वेंदी न, टेंशन न आहे, टेंशन न आहे। जंहिंखे जन्नतुनि जी बिशारत हुई न, उहे मुकमल नमाज़ पढ़ंदे पढ़ंदे, तमामु अहकाम पूरा कंदे कंदे उहो पोइ बि रोंदा रहिया, बाद में बि रोंदा रहिया। मां सम्झंदो 1400 साल खां बाद में अलाए कहिड़ी तव्हांजे मूंखे बिशारत मिलियल आहे।
अलाए कहिड़े क़िस्म जी असांखे जन्नती का बिशारत मिलियल आहे जो असांखे टेंशन बिल्कुलु थिए ई नथो। असांखे टेंशन कंहिं क़िस्म जो कोई नथो थिए। यादि रहे इक़्तरब लिन्नास हिसाबुहुम वहुम फी ग़फ़लतिन मूरिज़ून। अल्लाह ताला फ़रमाए तव्हांजो हिकिड़ो असां हिसाबु रखियो आहे जेको इंतिहाई क़रीब पहुची वियो आहे, बिल्कुलु क़रीब पहुची वियो आहे ऐं तव्हांखे कंहिं क़िस्म जी काई ख़बर नथी पवे। हिकिड़े दफ़े ख़बर पइजी वेंदी जंहिं टाइम मलकल मौत साम्हूं ईंदो। तमामु बार दोस्तो तोबा इस्तग़फ़ार करे वठूं। अल्लाह ताला थोरी ज़िंदगी ॾिनी आहे। अल्लाह ताला आख़िरत वारी ज़िंदगी तमामु मुसलमाननि जी आसान बनाई। पाणी आहे सही कंहिं छोकिरे खे ॿार न भरिजे, हिन में न आहे पाणी, हिन पोइ नंढे खे मोकिलियोसि। साईं कंहिं शख़्स जी ज़ाती ज़मीन ते कब्ज़ो करे उन ते मस्जिद तामीरात करणु कीअं आहे? छा उन मस्जिद में नमाज़ पढ़णु दुरुस्त आहे? बिल्कुलु इन मस्जिद में नमाज़ पढ़णु दुरुस्त न आहे। जंहिं ज़मीन खे बंदो कब्ज़ो करे ऐं उन ते मस्जिद तामीरात कई अथई त उन में बिल्कुलु नमाज़ न थींदी। नमाज़ थींदी या नमाज़ पढ़ो बि न उन में। कंहिं बंदे जी ज़ाती ज़मीन हुई न, बाज़ मरतबा ईअं थींदो आहे कंहिं बंदे जी ज़ाती ज़मीन हुई, मसलन तौरु मुंहिंजी ज़मीन हुई, कोई मौलवी साहब अची करे ज़ोरी मुंहिंजी ज़मीन में अची करे मस्जिद हलाई, मुंहिंजी बग़ैर पुछा खां, मां इजाज़त ॾिनी बि न आहे, अची करे मस्जिद जेको तामीरत करे चई साईं मस्जिद हिते ठहींदा। यादि रहे त अहिड़ी मस्जिद में नमाज़ पढ़णु दुरुस्त न आहे। कब्ज़े वारी मस्जिद जे अंदरि नमाज़ न थींदी। मस्जिद उन मस्जिद जे अंदरि नमाज़ थींदी। ॾिसो हिकिड़ी कंहिंजी ज़ाती प्रॉपर्टी न हूंदी आहे, कंहिं बंदे जी ज़ाती प्रॉपर्टी न आहे, कंहिं बंदे जी ज़ाती प्रॉपर्टी न आहे। आहे प्रॉपर्टी हिकिड़ी सरकारी, उन ते जेकॾहिं मस्जिद ठही वई न त उन में कोई बि इशू न आहे। उन में कोई बि तव्हां चवंदो साईं इहा त सरकार जी आहे न, साईं सरकार बि त असांजे लाइ न। सरकार हूंदी कंहिंजे लाइ आहे? सरकार हूंदी आहे पब्लिक जे लाइ। त मस्जिद कंहिंजे लाइ ठहंदी? मस्जिद बि थींदी कंहिंजी पब्लिक जे लाइ। हे जेके बि हिन टाइम सरकारी वॾा उहिदा आहिनि, जेके बि सरकारी थी ऑफिसर वेठा आहिनि, या फ़ौजी आहिनि, या कर्नल आहिनि, या जनरल आहिनि न, या वज़ीर आज़म आहिनि, हे सभु असांजा ख़ादिम आहिनि। ख़ादिम जी छा माना हूंदी आहे? माना असां पब्लिक जी ख़िदमत कंदासीं। वज़ीर आज़म बि इहा ॻाल्हि कंदो आहे त मां पब्लिक जी ख़िदमत कंदुमि ऐं मां हिन जो ख़ादिम आहियां। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़ौम जो अमीर क़ौम जो ख़ादिम हूंदो आहे। ख़ादिम जी छा माना हूंदी आहे? उहो ख़िदमत कंदो। त सरकारी ज़मीन ते जेकॾहिं अगरि मस्जिद तामीर थी वई त उन में नमाज़ पढ़णु बिल्कुलु दुरुस्त आहे। कंहिं बंदे जी ज़ाती प्रॉपर्टी आहे, उन पंहिंजी ज़ाती पैसनि ते वरिती आहे, उन में खामखा ज़ोरी अची करे मस्जिद तामीरात करणु त उहा मस्जिद न थींदी। मस्जिद उहा तॾहिं मस्जिद थींदी जॾहिं बंदो पंहिंजी रज़ा सां जेको इजाज़त ॾे, पोइ उन में नमाज़ पढ़ण बि दुरुस्त आहे। जेकॾहिं अगरि कंहिं बि ॻोठनि जे अंदरि कंहिं बि इलाइक़नि जे अंदरि अहिड़ी का मस्जिद ठहियल आहे, उन में नमाज़ पढ़ण खां परहेज़ कयो, उन में नमाज़ पढ़ण खां परहेज़ कयो। त इस्लाम अहिड़ो जबर बिल्कुलु न कयो आहे। इस्लाम अहिड़ो जबर बिल्कुलु न कयो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं टाइम मदीने जे अंदरि आया न, ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे केरु रोकींदो भला? उहो त पूरी सरज़मीन जा मालिक आहिनि न। यार अल्लाह जो पैगम्बर आहे त केरु पूरी सरज़मीन जो मालिक आहे न। त पोइ बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीने जे अंदरि आया न, जंहिं जॻह ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी तामीरात कराई, त इहा हिकु ॿिनि यतीम ॿारनि जी प्रॉपर्टी हुई। अल्लाह जे नबी खे इल्मु थियो त हे ॿ जेको ग़रीब यतीम आहिनि उनजी प्रॉपर्टी आहे। त अल्लाह जे नबी फरमायो उनखे घुरायो। साहिब जो साईं असां पाण ई उन्हनि खां वसूल कयूं था। अल्लाह जे नबी फरमायो न न बिल्कुलु न, उन ॿिनि खे घुरायो ऐं उन्हनि खां अल्लाह जे नबी पहिरियों इजाज़त वरिती, छा हे तव्हां प्रॉपर्टी खपाइणु चाहियो था? त उन ॿिनि जेको आहे यतीमनि जो साईं असां बिल्कुलु ॾियणु तव्हांखे त असां बिल्कुलु ॾींदासीं। अल्लाह जे नबी फरमायो हिन रक़म छा लॻायो था हिन जी? पोइ उन ॿिनि यतीमनि रक़म निकिरी ॻाई त यार रसूल अल्लाह असां हेतिरी हिन रक़म लॻायूं था। अल्लाह जे नबी उहा पंहिंजी ज़ाती पैसनि खां उहा रक़म हुनखे ॾेई छॾी। कंहिं साहबा खां चंदो न वरितो। कंहिं साहिबनि खे ईअं न फरमायो हाणे तव्हां हिनखे, हालांकि बाज़ मौक़नि ते अल्लाह जे नबी हुकुम ॾिनो थो वञी करे हे साहिबा हिनखे तूं जेको आहे तलवारनि जा पैसा ॾे, हिनखे उठनि जा तव्हां पैसा ॾियो, हे जिहाद में सॼो माल खणी हलंदासीं। पर जॾहिं मस्जिद ठाहिण जी तरतीब थी त अल्लाह जे नबी पंहिंजी जेब खां पैसा कढी करे ऐं नंढनि यतीमनि खे ॾेई छॾिया त मस्जिद ठहंदी, पर अॻिले जी इजाज़त सां। ईअं साईं मस्जिद बिल्कुलु तामीरात न कई वेंदी। छा साईं जेको आज़ान चवे इकामत बि उहो चवे? अगरि इकामत
मोज़िन जी इजाज़त खां बग़ैर ॿियो कोई चवे उहो अमल कीअं आई। जेको बंदो आज़ान चवे त नमाज़ जी तकबीर बि जंहिंखे इक़ामत चयो वेंदो आहे उहो बि आज़ान ॾियण वारो ई चवे। जेकॾहिं मोज़िन जी इजाज़त खां बग़ैर इक़ामत चवे थो इहो नामुनासिब अमल आहे। तमामु वॾे उलमा इनखे मकरूह बि चयो आहे त जेको आज़ान जेकॾहिं अगरि तोखे एतिरो ई टेंशन आहे फ़िक्र आहे न त सवेर अची करे पहिरियों आज़ान त चओ न, पोइ अची करे इक़ामत ते बि। हा बाक़ी जेकॾहिं कोई मोज़िन पंहिंजी इजाज़त सां चए थो साईं भले तव्हां तकबीर चओ मां तव्हांखे इजाज़त ॾियां थो, त कोई कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। हा साईं ॻाल्हि सम्झ में अची वई न, त आज़ान ॾींदड़ उहो ई नमाज़ी तकबीर लॻाईंदो। काफ़ी माण्हू जेके बिल्कुलु पुछा ई न कंदा आहिनि ईअं अची करे तकबीर में अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। त जेकॾहिं मोज़िन इनखे नामुनासिब सम्झे थो ऐं पसंदि ई इनखे न आहे त इहो बंदो जेकी तकबीर चवंदे इहा मकरूह तकबीर आहे। नमाज़ थी वेंदी हुनजे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे, नमाज़ थी वेंदी पर इहो अमल जेको आहे बहितर न आहे। हे इस्लाम कुझु आदाब सेखारिया आहिनि। हिन खां अलावा हिकिड़ो ॿियो बि आदाब ॿुधाईंदुमि जेको तमामु असांजे ख़ासि करे नौजवान खे घणो आहे। नमाज़ जो जंहिं टाइम बि अगरि टाइम थिए नमाज़ जो जंहिं टाइम बि टाइम थी वञे न त हे अदब खां बिल्कुलु ख़िलाफ़ु आहे, नामुनासिब आहे ऐं अदब खां ख़िलाफ़ु आहे। जो पेशमाम खे चयो साईं उथो टाइम पूरो थी वियो आहे। हाणे तव्हां खां ॿुधायां पियो जीअं तव्हांजी घड़ी ते नज़र वञे पई छा पेशमाम को नाबीना? यार पेशमाम को नाबीन त न आहे न। जीअं तव्हांजी घड़ियाल ते नज़र पई वञे न त सेम सेम ईअं पेशमाम जी वञे पई। हे अदब खां ख़िलाफ़ु कमु आहे साईं उथो टाइम थी वियो आहे। हालांकि साहब आहे इहो ॿुधायो साहिबनि जो त असां मस्जिद में पहिरियों वेठा हूंदा हुआसीं ऐं ईअं ई वेही रहंदासीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाद में अची करे बीहंदा हुआ नमाज़ ते, पहिरियों असां नमाज़ ते ईंदासीं ऐं असांजे पोयां जेको आहे पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदा ऐं अहिड़ी तरह मिंबर ते वेहंदा हुआ ऐं नमाज़ पढ़ाईंदा हुआ। त हे बिल्कुलु अदब खां जेको आहे बिल्कुलु ख़िलाफ़ु आहे त साईं उथो जेको आहे नमाज़ जो टाइम थी वियो आहे। त इमाम जी हिकिड़ी पंहिंजी हैसियत आहे, उनखे पंहिंजी जेकॾहिं हैसियत सां बीहारींदव न त हे जेको आहे न हे कमु न हली सघंदो। ॻाल्हि साईं सम्झ में अची वई न, त बिल्कुलु इहो नामुनासिब अमल आहे। तमामु साथी बिलफर जॾहिं अॻ में चवंदा अचनि था न त हाणे उहे साथी बिल्कुलु न चवनि, हर जॻह ते जेको न चवनि त टाइम जीअं थी वियो न त पेशवा में ख़ुदि खे पाण ख़बर थी यार टाइम थी वियो आहे, मूंखे हाणे जेकी नमाज़ पढ़णी आहे त पेशवा पाण ई जेको आहे उहो नमाज़ पढ़ाईंदो। साईं बिना वुज़ू जे आज़ान ॾियणु कीअं आहे? छा उहा आज़ान थी वेंदी? बिना वुज़ू जे आज़ान जेकॾहिं अगरि कंहिं बि बंदे चई आहे आज़ान थी वेंदी। अहिड़ो अमल रोज़ानो करणु हे तक़वा जे ख़िलाफ़ु आहे ऐं बहितर अमल बि न आहे। जेकॾहिं कंहिं बि मोज़िन ॾिठो त यार आज़ान जो तकड़ में टाइम थी वियो, हाणे वुज़ू कंदे में लेट थी वेंदी, हाणे जेकॾहिं बग़ैर वुज़ू खां हिकु ॿ आज़ान ॾिनई त कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। बाक़ी इहा रूटीन बणाइणु ग़लति अमल आहे। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? इहा रूटीन बणाइणु त साईं हाणे बसि रोज़ु रोज़ु मां ईअं आज़ान ॾींदो अचां कोई टेंशन न आहे, न न इहो ग़लति अमल आहे। बाक़ी हिकु ॿ मरतबो कॾहिं लेट थी वई त बग़ैर वुज़ू खां जेकॾहिं अगरि कंहिं बि मोज़िन आज़ान चई त उहा आज़ान थी वेंदी, वञी करे हाणे पंहिंजो वुज़ू पढ़ाई। पर पोइ बि बहितर ऐं आला अमल कहिड़ो आहे? आला अमल इहो आहे त पहिरियों जेको आहे वुज़ू करे पोइ जेको आज़ान चओ। हे बिल्कुलु बहितरीनु ऐं आला क़िस्म जो अमल आहे। साईं मस्जिद में सुम्हणु कीअं आहे? काफ़ी माण्हू मस्जिद में सुम्हंदा आहिनि। साईं मस्जिद में सुम्हणु बिल्कुलु मकरूह अमल आहे। तमामु साथी परहेज़ कनि। हाणे ॾिसो केतिरनि खे असां हिते भला मस्जिद में जेके बि सुम्हनि था न, हाणे केतिरनि खे असां नालो वठी करे ॿुधायूं साईं मस्जिद में न सुम्हूं। केतिरनि माण्हुनि खे असां जेकॾहिं अगरि बिलफर्ज़ हिकु दफ़ो चयोसीं ॿ दफ़ा चयोसीं ऐं नाराज़ थी करे चवंदा आहियूं असां ॿियनि तां नमाज़ पढ़ूं। यादि रहे मस्जिद में उहो बंदे जे लाइ थोरी घणी इजाज़त आहे। उन बंदे जे लाइ थोरी घणी इजाज़त आहे जेको बंदो हिकु नंबर ते मुसाफ़िर आहे, काॾां तमामु वॾो सफ़र करे आयो आहे पर हिन जो घर ई ते आहे ई न। हिकु नंबर ते घर न आहे, ॿिए नंबर ते को रिश्तेदार आहे ई न, को दोस्त बि नथो मिले। त अहिड़ो बंदो जेकॾहिं अगरि मस्जिद में आयो नमाज़ पढ़ी करे ऐं चवंदो मां इंतिहाई थकियल आहियां, जेकॾहिं अगरि उहो एहतियात सां सुम्ही पियो
हेॾां का शइ विछाए करे यार मथां इंसान आहे इतलाम न पइजी वञे, मस्जिद न ख़राबु थिए, एहतियात सां जेकर सुम्हे थो इन बंदे जे लाइ गुंजाइश आहे। ॿिए नंबर ते उहो बंदो जंहिंजो घर इंतिहाई परे आहे ऐं मस्जिद में दीन जो कमु थो करे, मसलन तौरु वाइज़ नसीहत थो करे थो ऐं घर इंतिहाई परे आहे, त उहो बि पंहिंजे एहतियात सां, बाक़ी जेके बि जमायती अचनि था उनजा घर जेको क़रीब आहिनि कंहिं क़िस्म जी का मुनासिब ॻाल्हि आहे ई न सुम्हियो वञे मस्जिद में। मस्जिद यादि रहे, मस्जिद जेकी आहे न उहा अनल मसाजिद लिल्लाहि फला तदउ मां अल्लाह अहदा, हे मस्जिदूं जेके आहिनि अलाह ताला फरमाए मुंहिंजा घर आहिनि ऐं हिन में छा कयो वेंदो आहे, हिन में अलाह जी बंदगी कई वेंदी आहे। हा, अलाह जी बंदगी कई वेंदी आहे, अलाह सां तालुक़ बणाए वेंदो आहे। हे सुम्हण लाइ थोरी आहे, चए बिल्कुलु न आहे सुम्हण जे लाइ। त तमामु साथी परहेज़ कनि। असां अॻ में बि हिकु ॿ दफ़ो जेको ॿुधायो आहे, पर साथी जो आहे नाराज़ न, साईं सिर्फ़ु तव्हां असांखे झलियो था, ॿिए कंहिंखे झलियो नथा। मां तमामु साथियुनि खे ॿुधाइणु चाहियां थो, सिर्फ़ु हे असां वरी मज़ न जाते जंहिं जॻह ते हुजनि न त परहेज़ कयो। अलाह ताला हिकिड़ा घर ॾिना आहिनि, ॾिसो सहूलियत में अलाह ताला दुकान ॾिना आहिनि, वञी करे दुकाननि ते बंदो वेहे, हिते नमाज़ पढ़ी ज़िकिर करे, ज़िकिर नमाज़ में जेकॾहिं सॼो ॾींहुं वेठो हुजे कोई टेंशन न आहे। पर मस्जिद खे जेको आहे बणाइणु सिर्फ़ु जेको आहे सुम्हण जी जॻह काफ़ी। मां अहिड़ा साथी ॾिठुमि जेके चई साईं नमाज़ पढ़ण वारनि खे जॻह न मिली, एतिरी जो रश लॻी वई सुम्हण ते त नमाज़ वारा पढ़ण वारा परेशान थिया। हाणे असां नमाज़ जेको कहिड़ी जॻह ते पढ़ूं, त मस्जिद सुम्हण जी जॻह न आहे। मस्जिद जेकी आहे उहो इबादत जी जॻह आहे। तमामु साथी परहेज़ करण जी कोशिशि कनि, त इनशा कहिड़ा कहिड़ा साथी कंदा त मथे कनि। साईं तव्हां सभु ॿार आहियो, मां तव्हांखे जेको आहे इशू नथो बणायां, तव्हां अलहमदुलिल्लाह सभु जेको आहे ॿार आहियो, पर छा आहे त इंसान कॾहिं कॾहिं पंहिंजे महल जी मस्जिद बि थी वेंदी आहे, त उनखां जेको परहेज़ करणु खपे। छाजे करे असां पाण मुस्लमान न, असां इहा हिमत कयूं न, असां पाबंदी कयूं। ॿियो को गैर मुस्लिम अची करे इहा असांखे वाइज़ो नसीहत न कंदो, इहा असांखे पाण खे जेको कोशिशि करणी पवंदी। साईं मां अक्सर सफ़र कंदो आहियां जंहिंमें मुंहिंजूं अक्सर नमाज़ूं कज़ा थींदियूं आहिनि, उन में वजह कोच जे ड्राइवर जी हूंदी आहे। छा उहा नमाज़ कज़ा थी वञे त गुनाह माती आहे या कोच जे ड्राइवर ते? कोच जे ड्राइवर ते सॼी कज़ा नमाज़ जो गुनाह मिलंदो। पोइ उनजे अंदरि जेकॾहिं 20 बंदा आहिनि न कोच जे अंदरि, ऐं 20 जी नमाज़ कोच जे ड्राइवर जेको आहे फेल कराई, कज़ा कराई, त क़यामत जे ॾींहुं न कोच वारे ड्राइवर खां 20 नमाज़ुनि कज़ा जो जेको हिसाबु वरितो वेंदो। ड्राइवर बि असांजा तमामु जेको आहे थोरा घणा भला आहिनि, बाक़ी अक्सर जेके असांजे हिन सिंध वारे रूट ते आहिनि न, 1 नंबर जा ज़ालिम जेको आहे ड्राइवर आहिनि, 1 नंबर जा ज़ालिम आहिनि, बिल्कुलु ज़ालिम आहिनि। उहे छा कंदा आहिनि, डीलिंग कंदा आहिनि। पहिरियों असां पुछा कंदासीं किथे, हाणे काफ़ी अहिड़ा जेको आहे माण्हू जेके फैमिली सां परेशान थिया, मां सां बि 2-3 दफ़ा ईअं जेको ठगी कयूं। हाणे साईं हैदराबाद खां जामशोर खां सिधो असांखे शदाकोट अचिणो आहे, चए साईं सिधो गाॾी वञी करे शदाकोट मिलंदी, हली करे साईं कॾहिं बहराम में गाॾी स्टॉप कयो, कॾहिं इन खां पोइ हिते नसीराबाद में जेको गाॾी स्टॉप कयो। हे ॾिसो, हे हिकिड़े क़िस्म जो धोखो आहे, हे इंतिहाई धोखो आहे। कहिड़े क़िस्म जी रोज़ी आहे, इन रोज़ी जे मथां कंहिं क़िस्म जी काई बरकत न पवंदी। ऐं जेकॾहिं बिल फ़र्ज़ कमायो बि सही न, हे तव्हांजा बचा खाईंदा, इहे नाफ़रमान तव्हांजा थींदा। त धोखो जेको आहे बिल्कुलु न करिणो आहे। साफ़ क्लियर करे ॻाल्हि ॿुधाइणी आहे त हे गाॾी हेॾे न वेंदी। या ॾिसो को मर्द आहे न, अकेलो नौजवान आहे न, उहो एतिरो टेंशन में न थींदो, पर जंहिंसां 3-4 जेको औरतूं आहिनि त उहो केतिरो परेशान थींदो। राति जो अगरि 3 बजे किथे विच रस्ते ते लाहिनि त उनजो छा असरु थींदो। पोइ हे अक्सर जेको असांजा ड्राइवर ईअं अक्सर धोखो कंदा आहिनि। हे धोखे, ऐं अलाह जे नबी फरमाए यादि रहे, जंहिं बि बंदे धोखो ॾिनो न, उहो मुंहिंजी उमत खां न अथव। यादि रहे, मुंहिंजी उमत खां बिल्कुलु न आहे जेको धोखो थो ॾिए। कंहिं साहिब जो यार मुस्लमान बुज़दिल थी सघे थो, अलाह जे नबी फरमाए हा बुज़दिल बि थी सघे थो। अलाह जे नबी खां पुछो यार रसूल मुस्लमान भला कूड़ ॻाल्हाए सघे थो? अलाह जे नबी फरमाए जेकॾहिं अगरि मुंहिंजो उमत या मुंहिंजे मथां कलमो थो भरे न, उहो कूड़ न ॻाल्हाईंदो। साहिबी पुछो कि यार रसूल भला धोखो ॾेई सघे थो? अलाह जे नबी फरमाए मुंहिंजे मथां कलमो भरे ऐं धोखो ॾे, त तव्हां पाण ॿुधायो। अॼुकल्ह वारा कारोबारी ऐं ड्राइवर ऐं बाज़ारि में दुकान हलाईंदड़ जेके चवंदा असां हाजी बि आहियूं ऐं नमाज़ी बि आहियूं, उहो कहिड़े मक़ाम ते पोइ बीठा आहिनि। ॾिसो, चंद पैसनि जे करे हे पैसो हिकिड़ी हवस आहे जेकी इते ई रहिजी वेंदी। हे पैसो तव्हां सां 50 साल गॾु हलंदो, तव्हां सां 30 साल गॾु हलंदो, 40 साल अॻिते हलंदो, 50 साल हलंदो। इन खां बाद में छा थींदो, इन पैसे जा मालिक तव्हां न थींदो, इन पैसनि जा मालिक पोइ हिते तव्हांजी औलाद थींदी। अलाह जे नबी साहिब खां पुछो, ए साहिब तव्हां मां कोई अहिड़ो आहे जेको पंहिंजे पैसे खां अलावा पंहिंजे माइटनि जे पैसे खे ज़्यादा अज़ीज़ सम्झे? पंहिंजे पैसे खां अलावा पंहिंजे माइटनि जे पैसे खे ज़्यादा अज़ीज़ सम्झे?
त तमामु वॾनि साहिबनि चयो त यार रसूल असांखे पंहिंजो पैसो अज़ीज़ आहे, असांजो कहिड़ो कमु असांजे माइट जे पैसे में। त अलाह जे नबी फरमायो यादि रहे तव्हांजो पैसो तव्हांखे ॿुधायां कहिड़ो आहे, तव्हांजो पैसो उहो आहे जेको तव्हां दुनिया जे अंदरि खाधो, तव्हांजो पैसो उहो आहे जेको दुनिया जे अंदरि तव्हां कपिड़ा पाता, तव्हांजो पैसो उहो आहे जेको तव्हां अलाह जी राह में आख़िरत तरफ़ मोकिलियो। यादि रहे जेको पैसो रहे थो इहो तव्हांजो पैसो न आहे, इहो पोइ माइटनि जो पैसो आहे, इहो पैसो माइटनि जो पैसो आहे। त जेको बि अगरि ठगी खां पैसा कमाई थी न, मौत अची वियो न, साईं हे माइटनि जे लाइ कमाए पिया, हे पुटनि जे लाइ कमाए पिया, ऐं हिन पैसे जे मुक़ाबले में अलाह जी नाराज़गी खणो पिया। त तमामु साथी पंहिंजी कमाई जे अंदरि धोखो बि न ॾियनि, कूड़ बि न ॾियनि। यकीन कयो धोखे ऐं कूड़ खे छॾे ॾियो न, पोइ चाहे उन शइ ते तव्हांखे रुपयो रुपया बचे न, इन जे अंदरि ख़ुदा ज़्यादा बरकत ॾींदो। पर अलाह करे असां मुस्लमाननि जो अहिड़ो ज़हन थिए, इहा ॻाल्हि असांजे ज़हन में अची वञे त रुपए में जेको आहे बरकत पवंदी, ॿी रुपए में बरकत पवंदी, पर इहा जेको आहे ज़हन में अचणु इंतिहाई फ़िलहालु मुश्किल आहे, इहा ॻाल्हि नथी अचे। अलाह ताला तमामु साथियुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। छा असांजी औरत पंहिंजे ॾेर या मासात या सौट सां अकेली सफ़र करे सघे थी या न? बिल्कुलु ग़लति अमल आहे, नाजाइज़ अमल आहे। औरत का बि औरत जेकॾहिं कंवारी औरत आहे या शादीशुदा आहे, पंहिंजे ॾेर सां बि जेको आहे सफ़र अकेलो नथी करे सघे, मासात नामहरम आहे उन सां बि नथी करे सघे, सौट सां बि नथी करे सघे। हर हिकु उन बंदे सां औरत अकेलो सफ़र नथी करे सघे जंहिंसां औरत जो निकाह थी सघे थो, जंहिंसां बि थी सघे थो। पोइ उहो ॾेर बि न आहे, ॾेर सां बि बिल्कुलु नथी करे सघे, ॾेर सां त इस्पताल ताईं बि नथी वञी सघे। जेकॾहिं वई गुनाहगार थींदी, जेकॾहिं वई न त गुनाहगार थींदी, ॾेर बि गुनाहगार थींदो। त इहो ॾेर बि जेको गुनाहगार थींदो। इन खां अलावा सौट सां वई न अकेलो सफ़र कयईं त इहो सौट बि गुनाहगार थींदो या औरत बि गुनाहगार थींदी। हाणे हैरान साईं परेशान, अलाह यार 1400 साल खां बाद में 2024 में अजीब जेको आहे मौलवी थिया हो, तबाह करे छॾियो अथव असांखे। अलाए कहिड़ियूं फ़तवाऊं जारियूं कई अथव। हा नमाज़ खां बाद में थींदो, मां ख़बर आहे न। हे ॾिसो यार बदनीयत, हे ॾिसो बदनीयत। अड़े मुस्लमानो ज़ालिमो ज़ालिमो, हे हदीस आहे, हे अलाह जे नबी जो फ़रमान आहे, जेको असांजे ज़हन में नथो अचे। असां में इहो फॉल्ट आहे, इन करे असांजी ज़हन कमु नथो करे। असांजे मुआशरे में इहो फॉल्ट आहे, इन करे नथो करे असांजो ज़हन कमु। हाणे तव्हां पाण ॿुधायो, का औरत शदात कोट खां लाड़काणे पंहिंजे ॾेर सां वञे, मासात सां वञे, सौट सां वञे, इहो सफ़र भलो या इहा औरत ॾेर सां हज ते वञे इहो भलो? ॿुधायो, हज वारो सफ़र भलो आहे न? अलाह जो कसम आहे औरत पंहिंजे ॾेर सां हज ते नथी वञी सघे, वेंदी हुनजो हज बि न थींदो, अञा गुनाहगार थींदी। मासा जेकॾहिं आहे उन सां बि औरत इहा अकेली हज ते नथी वञी सघे, वेंदी गुनाहगार थींदी। पोइ तव्हां पाण ॿुधायो शदात कोट वारो सफ़र लाड़काणे ताईं भलो या हज वारो? जेका औरत हज ते नथी वञी सघे पंहिंजे सौट या मासा ऐं ॾेर सां, ऐं इहा पोइ लाड़काणे ताईं कीअं वञी सघे थी? हे बिल्कुलु हितां तबाही जेको आहे शुरू थींदी आहे, हितां जेको आहे बदमाशी जेको आहे शुरू थींदी आहे। फ़िलहालु नज़र कुझु बि न ईंदो आहे, माण्हू चवंदा आहिनि साईं हे जेको आहे न तव्हां मौलवियुनि जो ज़हन आहे, माज़अल्लाह अहिड़ी जेको आहे बदनीयत। त सर इहो जेको आहे इनखे कंट्रोल हिते कंदव फ़ाइदा ॾिसंदव, अगरि जेकॾहिं कंट्रोल न कंदव न त माशरो इंतिहाई जेको आहे बदमाश थी वेंदो, इंतिहाई बदमाश थी वेंदो। यार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ज़मानो हो न, उहो असांजे ज़माने खां 100% ख़ैर वारो ज़मानो हुयो, इंतिहाई बहितर ज़मानो हुयो। उन ज़माने जे अंदरि का बि जेको आहे औरत ॾेर सां हज ते न वई। अलाह जो कसम असांजे ज़माने खां तमामु बहितर ज़मानो हुयो। साहब बि ॾिठो नबी तालीमात ईंदी आहे, जेकॾहिं औरत नामहरम सां हज ते वेंदी इन जो हज न थींदो, साहब न मोकिलियो, न मोकिलियो। ऐं असांजे ज़माने में इहा जेको आहे न, इहा मुआशरे में इहा ॻाल्हि तमामु घणी राइज आहे। भले कोई टेंशन आहे, ॾेर सां जेको आहे वञे सफ़र करे, मासा सां करे, हा सौट सां करे, छाॾे करे, इहो छाॾे करे भला असांजी दिलि जे अंदरि ॻाल्हि वेझी वई आहे। इहो फॉल्ट असांजे पब्लिक में पियल आहे, इहो फॉल्ट जेको आहे असांजे मुआशरे में पियल आहे।
हाणे इहा ॻाल्हि अचानक जेको कीअं निकिरे, जेतिरो क़ुर खे मज़बूत पकड़ींदव, जेतिरो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़े मज़बूत पकड़ींदव, अलाह जो कसम ख़ैरु ॾिसंदव, भलाई ॾिसंदव। ऐं जेतिरो छॾे ॾींदव न, हे जेकी मां ॻाल्हि थो कयां, यकीन कयो, हे तव्हांखे मुस्तफ़ा मौला जो मुजीब रहमान थो नज़र अचे, हे तव्हांखे मां मुजीब रहमान मक़सीद जेको नज़र अचां, हे जेकी ॻाल्हि मां मुंहिंजी ज़बान हिकिड़ी यार इस्तेमालु थिए थी, मुंहिंजी ज़बान थी हले, हे जेकी ॻाल्हि ॿुधायां थो न, हे पोयां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कौल आहे। मूंखे वेलो न ॾियो, भले मुंहिंजी ॻाल्हि खे वज़न ई न ॾियो। काफ़ी साथी मूंखे ॾिसी करे मुंहिंजी ॻाल्हि खे वज़न न ॾींदा आहिनि, पोयां इहा ॻाल्हि न ॾिसंदा यार, इहा जेकी असांजे पेशमाम ॻाल्हि कई आहे न, खणी भले इहो हल्की को मारो आहे, इन जो पंहिंजे मुआशरे जे अंदरि कोई हैसियत न आहे, कम से कम जेकी मुंहिंजे पोयां ॻाल्हि हले थी न, उहा ॻाल्हि नबी जी ॻाल्हि आहे, उनखे वेलो ॾियो। मूंखे न ॾिसो, पोइ जेको मां बयानु कंदो क़ुर उनखे ॾिसो। मां त ख़ताकार थी सघां थो, छा जे करे मां इंसान, मां फ़रिश्तो को थोरी आहियां, भला मूंखां कमी कोताही थी सघे थी, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, भलाई जी ॻाल्हियुनि में हिक ॿिए सां तावन कयो, ऐं बुराई जी ॻाल्हि में हिक ॿिए सां तावन बिल्कुलु न कयो। सर इहा जेकी मां ॻाल्हि कयां थो, हे सभु कुझु हक़ीक़त आहे। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।